प्रियालो तालका किंगरी जे पीर जो ॻोठ कोट मीर मोहम्मद प्रियालो समेत ॿियनि शहरनि अंदरि हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी सर्वे मनपसंद एजेंडनि जे आसरे हलण लॻी। मुस्तहक औरतूं दर बदर। सर्वे कंदड़ ऑफिसर अब्दुल्ला अब्दुल कदीर राहुजो ऐं राशिद लाड़क जा एजेंट मुक़रर। पीर जो ॻोठ जो नौजवान सहाफ़ी मोहम्मद असलम ज़ोलंगी जॾहिं कवरेज दौरान मथस एजेंडनि जो हमलो। मुख़्तलिफ़ क़िस्म जा नतीजा भोगण जूं धमकियूं। गुज़िरियल 8 ॾींहनि खां सर्वे कराइण लाइ ईंदड़ मुस्तहक परेशान। औरतुनि जो मीडिया अॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ मुस्तहक औरतुनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां गुज़िरियल 8 ॾींहनि खां मुसलसल इनकम सपोर्ट प्रोग्राम सर्वे कराइण लाइ पीर जो ॻोठ ऑफिस जा चकर काटे रहिया आहियूं, पर सर्वे ऑफिसर अब्दुल्ला राशिद लाड़क ऐं अब्दुल कदीर राहुजो पंहिंजा एजेंट ठाहे ऑफिस में वेहण बजाए पंहिंजे मनपसंद माण्हुनि ॾांहुं वञी रहिया आहिनि ऐं ॼाणल ऑफिसर बेनज़ीर इनकम सपोर्ट सर्वे ऑफिस में न पिया अचनि, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। हुननि DG सिंध डायरेक्टर ख़ैरपुर खे राशिद लाड़क ऐं अब्दुल कदीर राहुजे खे पीर ॻोठ सर्वे सेंटर खे पहुची औताक बणाए वेहंदड़नि खे हटाए ईमानदार अमलो मुक़ररु करण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।